जी नाज़रीन, ये लॉकडाउन का पोइ जेका पैदा थियल सूरत हाल है जंहिंमें ग़रीब तबक़ो जेको आहे सख़्तु परेशान आहे, जिन वटि राशन न आहिनि। शहर जे ॿियनि तंज़ीमनि जीअं बि जेका जमात इस्लामी शुरू खां वठी हिन महिल ताईं ग़रीब माण्हुनि जी मदद करे पई ऐं उन्हनि खे राशन फराहम करे पई। असां सां गॾु हींअर जमात इस्लामी जा अॻुवान मौजूदु आहिनि। असां हुननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था, उन्हनि घणनि माण्हुनि खे एसि ताईं राशन ॾिनो आहे ऐं अॻिते जी हुनजी छा प्लानिंग आहे। साईं, तव्हां एसि ताईं घणनि माण्हुनि खे राशन ॾिनो आहे ऐं तव्हांजी अॻिते जी छा प्लानिंग आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम इम्तियाज़ साहब ऐं ॿिया प्रेस क्लब जा दोस्त अहबाब, तव्हांजो मां थोराईंदो आहियां जो तव्हां इन अहम मौक़े ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे प्रेस क्लब में मदऊ कयो आहे। ऐं तव्हांजे तवसत सां असां बांदी शहर जे लाइ जेके कमु कया आहिनि हुननि जी तफ़सील कुझु नाज़रीन खे ॿुधाईंदासीं। हिन वक़्त ताईं असां तक़रीबन 670 फैमिली ताईं राशन पहुचाए चुका आहियूं, जिन में अटे जी तक़सीम आहे ऐं सामान जी तक़सीम आहे। हिन खां अलावा 550 मास्क असां शहरनि में तक़सीम कया आहिनि ऐं इहो सिलसिलो असांजो 22 तारीख़ खां जारी आहे ऐं आइंदा इंशाअल्लाह मज़ीद भी जारी रहंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इम्तियाज़ भाई और प्रेस क्लब बांदी के हम शुक्रगुज़ार हैं कि जिन्होंने हमें यहाँ मदऊ किया और दर्दमंदाना अपील और इस फलाही काम को सराहते हुए लोगों को मदऊ करने का ज़रिया बने। हम पहले दिन से ही जब बांदी में लॉकडाउन किया गया तो उस दिन से ही जमात इस्लामी बांदी जो थी फ़ाल है और उस दिन से ही अपीलें और फलाही सरगर्मियाँ जारी हैं, जिसमें अब तक हम लोग 557 राशन बैग और 306 जो बैग हैं आटा के और मास्क 550, हम लोग 670 ख़ानदानों में ये चीज़ें तकसीम कर चुके हैं। और इसके अंदर हमें जो जमात इस्लामी की अपील पर बांदी के मुखैर हज़रात ने ताउन किया वो बड़ा ज़बरदस्त और अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छा ताउन हमें आया। 65 से 70 अफराद की तरफ से इसमें ताउन शामिल किया गया, जिनके हम शुक्रगुज़ार हैं और आइंदा भी इसी तरह से ये सरगर्मियाँ जारी रखने का आदा है। और ज़्यादा से ज़्यादा अपील है कि बांदी शहर के लोग बढ़ चढ़कर इसमें हिस्सा लें। आने वाले दिन हम देख रहे हैं कि इससे भी ज़्यादा सख्त हैं और लोगों के हालात जो हैं वो बदतर से बदतरीन होते हुए जा रहे हैं। कि अभी तक जो सफ़ेद पोश तबका था, दिहाड़ीदार तबका, छोटे दुकानदार, जिस तरह मोबाइल रिपेयरिंग वाले हो गए, इस्त्री वाले हो गए, या फिर आपके दीगर इस तरह के छोटे दुकानदार हैं, वो लोग अभी तक भी इंतज़ार में बैठे हुए हैं कि कोई हमें ताउन करे, मदद करे। तो इन मुश्किल हालात में हमें एक तो कोरोना से भी लड़ना है और अपने भाइयों का सहारा भी बनना है। आइए इस मुश्किल हालात में इकट्ठे हो जाएं और अपने भाइयों की, अपने शहरियों की देखभाल करें और अपने फ़रीज़े अंजाम दें। शुक्रिया। जी नाज़रीन, तव्हां जमात इस्लामी जे अॻुवान जूं ई ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि केतिरा माण्हुनि जी मदद कई आहे ऐं केतिरा माण्हुनि ताईं राशन पहुचायो आहे। हीउ त हिकिड़ो हफ़्तो गुज़रियो आहे जंहिंमें माण्हुनि जी इहा हालत आहे। अञा हिन खां अॻिते जेको वक़्तु अचे पियो उहो वधीक ख़राबु ईंदो, छो जो जेके हालात असां ॾिसूं पिया ॾींहों ॾींहुं कोरोना वायरस जा केस जेके आहिनि वधनि पिया था, कारोबार ठप थी विया आहिनि। ग़रीब मज़दूर तबिको जेको आहे उहो त परेशान आहे, लेकिन उन खां सवाइ जेके नंढो कारोबार कंदड़ माण्हू आहिनि, जीअं दर्ज़ी आहिनि, को पंचरनि वारो आहे या को केबन वारो आहे, जेके इहे माण्हू इहे पिणु सख़्तु परेशान आहिनि। ऐं इहे अहिड़ा माण्हू आहिनि जेके इहे किथे वञी कंहिंखां राशन नथा घुरणु चाहिनि, पंहिंजी तस्वीर जेका आहे सोशल मीडिया ते बि नथा आणणु चाहिनि। त इन हवाले सां जेको जमात इस्लामी आहे या हिननि जी जेका जिन माण्हुनि जी मदद कई आहे, हिननि तमामु बहितरीनु कमु कयो आहे बांदी में। ऐं मां प्रेस क्लब बांदी जो सदर हुजण जे नाते बि तव्हांखे अपील थो कयां त जेतिरो थी सघे वधि खां वधि जमात इस्लामी खे फ़ंड ॾियो या जेके ॿियूं तनज़ीमूं आहिनि उनखे फ़ंड ॾियो। जेकॾहिं तव्हां इहे नथा करणु चाहियो त पंहिंजे खीसे मां जेको तव्हां खां थी सघे कंहिं ग़रीब खे राशन पुॼायो, कंहिंखे दवाऊं वठी ॾियो। ऐं हिन जेको आहे दुखियो वक़्तु हले पियो, हिन में माण्हुनि जी मदद कयो। जे माण्हुनि जी मदद कंदो त इंशाअल्लाह रब पाक तव्हां ते बि ऐं तव्हांजे घर वारनि ते बि सलामती रखंदो, तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखंदो। महिरबानी।